जामशोरे में सिंध ऐं मेरान यूनिवर्सिटी जे मुलाज़िमनि पारां लीव इनकेशमेंट न मिलण ख़िलाफ़ चौथे ॾींहं बि सेवा ऐं मेवा जे सॾ ते एहतिजाजी मुज़ाहिरा कया विया। सिंध यूनिवर्सिटी जे मुलाज़िमनि सेवा अॻवाननि मोहम्मद अली घांगरो, ज़ुल्फ़कार अली रुस्तमानी, अहमद अली कुंभार ऐं ॿियनि जी अॻवाणीअ में AC2 बिल्डिंग आॾो एहतिजाज कयो। उन मौक़े ते अॻवाननि चयो त लीव इनकेशमेंट जो मसइलो 2012 खां सिंडिकेट मां मंज़ूर थियल आहे, पर जॾहिं खां डॉक्टर फ़तेह मोहम्मद पुरफ़त यूनिवर्सिटीअ जो वाइस चांसलर ऐं अमीर अली बुरड़ो रजिस्ट्रार मुक़ररु थियो आहे, तॾहिं खां मुलाज़िमनि जे हर जाइज़ मसइले खे हल करण बजाए ईंघायो पियो वञे। होॾां मेरान यूनिवर्सिटी में मुलाज़िमनि पारां अली मोहम्मद शोरो ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतिजाजी मुज़ाहिरो करण बाद 2 कलाकनि ताईं AC2 अॻियां धरणो हंयो वियो। उन मौक़े ते अॻवाननि जो चवणु हो त लीव इनकेशमेंट मुलाज़िमनि जो जाइज़ ऐं सिंडिकेट मां मंज़ूर थियल मसइलो आहे, पर मौजूदा यूनिवर्सिटी इंतिज़ामिया लीव इनकेशमेंट ॾियण खां कन लाटार करे रही आहे, जंहिं सबबि पोरियत सरापा एहतिजाज आहिनि। सिंध ऐं मेरान यूनिवर्सिटीअ जे मुलाज़िमनि मुतालबो कयो त लीव इनकेशमेंट ॾेई जाइज़ मुतालबा हल कया वञनि, ॿी सूरत में एहतिजाज जारी रखियो वेंदो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।